जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम महात्म कथा जे दर्शन 6 अध्याय जी कथा तव्हां सां गॾु शेयर कंदसि। श्री सूत जी महाराज चवणु लॻो त हे मुनीश्वरो, वेसाख, कती, मांग इहे साल में टे साल जेको पुरुषोत्तम महीनो अचे थो, इहे 4 महीना व्रत रखणु, भॻवान जी भक्ति करणु ऐं देवताउनि जो पूॼन करणु पवित्र में पवित्र लेखिया विया आहिनि। बाक़ी कंहिं बि मंगल कार्य में जीअं त विवाह करणु, को बि नओं कमु करण में पुरुषोत्तम महीनो अशुभ लेखियो वियो आहे। जेका बि महीना अधिक थिए उन खां 1 महीनो अॻे जी पूर्णमासी तिथि खां वठी अधिक महीनो सम्झणु घुरिजे। मिसाल, वेसाख अधिक महीनो थिए थो त चेट महीने जी पूर्णमासीअ खां अधिक महीने जी पूर्णमासीअ ताईं अधिक महीनो सम्झणु घुरिजे। पुरुषोत्तम महीने में प्रातः काल जो उथी ज़रूरी कमनि खां फारिग़ थी सनानु करणु वक़्तु ओम नमो भगवते वासुदेवाय इहो मंत्र चवंदो सनानु करे टबनि जे आसन ते उभरंदे तरफ़ मुंहुं करे वेही भॻवान कृष्ण चंद्र जी मूर्ति साम्हूं रखी हेठियां लफ़्ज़ उचारे भॻवान जो ध्यानु लॻाए ऐं साम्हूं इहो सम्झी करे कि भॻवान बीठा आहिनि। गोविंद गोविंद हरे मुरारी, गोविंद गोविंद रथांग पाणी, गोविंद गोविंद मुकुंद कृष्णा, गोविंद गोविंद नमो नमस्ते, करारो नंदे पदार वंदे, मुखार वंदे वन वेशीयतम, वटिसय पत्र सिए पट्यश्यानम, बालक मुकुंदम मनसां सुमरामी। अधु कलाक खनि खूब श्री कृष्ण जो ध्यानु लॻाए ॿई हथ जोड़े भॻवान जी हेठी स्तुति करे ब्रह्मा, विष्णु, वरुण, इंद्र ऐं मरुदगण दिव्य स्तुति द्वारा जंहिंजी स्तुति कनि था, सामवेद जे ॻाइण वारा अंग पद ऐं उपनिषद सहित वेदनि द्वारा जंहिंजो गायन कनि था, योगी जिन ध्यान में मगन रही जंहिंजो दर्शन कनि था, देवता ऐं स्वरगण जंहिंजो अंत खे नथा ॼाणनि, अहिड़े परम पुरुष देवनि जे देव परिपूर्ण 16 कलाउनि वारे भॻवान श्री कृष्ण चंद्र जंहिंजा पवित्र चरणनि में मुंहिंजो वारोवार नमस्कार आहे। त हिन प्रकार असांजो दर्शन 6 अध्याय जी कथा समाप्त थी। असां वरी सुभाणे मिलंदासीं दर्शन 7 सां गॾु। त तव्हांखे हीअ कथा कीअं लॻी कमेंट बॉक्स में ओम नमो भगवते वासुदेवाय लिखी करे ज़रूरु ॿुधाईंदा। तव्हां अगरि चैनल ते पहिरियों बार आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल बटन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजो वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। ऐं तव्हां ॿियो कुझु सिंधी में कथा ॿुधणु चाहियो त कमेंट बॉक्स में कमेंट करे ज़रूरु पुछंदा। जय झूलेलाल।